अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो पंहिंजे बचाव जो सामान वठो ऐं लड़ाई लाइ तैयार रहंदा करियो ऐं पोइ मौक़े ऐं मुनासिबत जे हिसाब सां लड़ाई लाइ टोला टोला थी निकिरो या गॾिजी निकिरो। यकीनन तव्हां मां को अहिड़ो बि आहे जो ॼाणी बूझी जहाद लाइ निकिरण में देर करे थो ऐं जेकॾहिं तव्हां ते का मुसीबत अची पवे थी त हू ख़ुशि थी चवे थो त बेशक अल्लाह मूं ते रहम कयो जो आउं उन सां गॾु या मौजूद न हुयसि, ऐं जेकॾहिं अल्लाह अव्हां खे पंहिंजी तरफ़ खां फज़ल सां नवाज़े थो त हू हसद ऐं रीस विचां ज़रूर अहिड़ो नमूनो इख्तियार करे थो ॼण त अव्हां ऐं उन जे विच में का दोस्ती ई न हुई, ऐं चवे थो हाय जेकर आउं बि उन्हनि सां गॾु हुजां हा त वॾे मुराद माणिया हा। पर अहिड़नि माण्हुनि खे यादि हुअणु घुरिजे त जेके रब जी राह में पंहिंजी ज़िंदगी जो सौदो आख़िरत लाइ करणु घुरनि था से अल्लाह जी राह में लड़नि, ऐं जेको अल्लाह जी राह में लड़ंदो पोइ ख़्वाह उहो शहीद थिए या जंग में ग़ालिब थिए त असीं उन ते जल्द ई वॾो अजर अता कंदासीं। ऐं ए मुसलमानो, अव्हां खे छा थियो आहे जो अल्लाह जी राह ऐं उन जे बेवस लाचार ऐं हीणनि मर्दनि ज़ालिनि ऐं ॿारनि लाइ नथा लड़ो जेके ज़ालिमनि जे ज़ुल्म खां आजिज़ थी चई रहिया आहिनि त ए असांजा रब असांखे हिन शहर मां कढ जंहिंजा रहाकू ज़ालिम आहिनि, ऐं असां लाइ पंहिंजे तरफ़ खां को सार लहंदड़ पैदा कर, पाण वटां को मददगार बनाए। जेके मोमिन आहिनि से अल्लाह जी राह में लड़ंदा आहिनि, ऐं जेके काफ़िर आहिनि से तागूत यानी शिरक, फसाद, फितने ऐं शैतानी कुवतुनि जी हिमायत जी राह में लड़ंदा आहिनि। तंहिं करे अहिड़नि शैताननि जी मददगारनि खे मारियो, छाकाणि त हू ज़ाहिर में केतिरा बि घणा ऐं मज़बूत नज़र अचनि पर हक़ जे मुक़ाबले में यकीनन शैतान जो दाव, चाल या ठगीअ जो ठाह निहायत हीणो, सुस्त ऐं हमेशा कमज़ोर हूंदो आहे।